अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जे हिकु बहितरीनु अपडेट। तकरार ड्रामे जे बारे में ज़बरदस्त दोस्तों अपडेट अची चुकी आहे। इहा तव्हांजे नाम कंदासीं ऐं तव्हांखे ख़ासि अॼु नयूं अपडेटूं तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों ॿुधण में आयो आहे त तकरार ड्रामो हाणे हली वेंदो ऐं तकरार ड्रामे जेको आहे कहिड़ी तारीख़ ते हलंदो, कहिड़े टाइम ते हलंदो, इहो बि तव्हांखे कंफर्म करे असां इन वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं दोस्तों हिकु ॿियो प्रोजेक्ट बि तैयार थी रहियो आहे। उहो कहिड़ो सीरियल आहे, उहो बि जेको आहे सिंध टीवी ते हलंदो या न, इहो बि तव्हां सां अॼु शेयर कंदासीं। दोस्तों अगरि तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो तव्हांखे अॼु कम जूं ख़बरूं मिलंदियूं ऐं इन वीडियो में सॼी अपडेट, सॼी मालूमात, सॼी न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। जेका बि असां ड्रामा रिव्यूज़ जे लाइ असां वीडियो अपलोड कंदा आहियूं ऐं जेका सिंध टीवी जा ही ड्रामा हली रहिया आहिनि, ख़ासि करे तकरार जा रिव्यूज़ कंदा आहियूं, रिएक्शन ॾींदा आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे लाइ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़बर असांखे मिली आहे, राब्तो थियो आहे असांजो। हिन सूमर ते पको ॿुधायो वञे थो त मतिलबु ड्रामो हिन सूमर ते हली वञे। अॼु जुमे जो ॾियारो आहे ऐं हिन सूमर ते ड्रामो हली सघे थो ऐं हिन ड्रामो अगरि हिन सूमर ते हली वियो त पोइ हाणे ॾिसो था तव्हां मुहबतनि जो बाग़ स्टार्ट आहे, उन जूं किस्तूं लगातार हली रहियूं आहिनि। लेकिन जेको तकरार ड्रामो आहे उहो सिर्फ़ु बंदि हुयो ऐं इहो ड्रामो हिन सूमर खां अगरि जे हली वियो त पोइ दोस्तों ॿियो प्रोजेक्ट बि हिकिड़ो तयारु आहे ऐं यानी प्रोजेक्ट तव्हां सम्झो त यानी हिकु ॿियो ड्रामो बि तयारु आहे, उन जी बि शूटिंग हली रही आहे ऐं जल्द उन जूं तस्वीरूं तव्हां सां शेयर कंदासीं, तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं ऐं इन यूट्यूब चैनल उदासी टीवी ते उहो ड्रामो बि असां तव्हांखे उन जी पल पल जी रिपोर्ट, बर वक़्तु रिपोर्ट ऐं हर रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदासीं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त तकरार ड्रामो हली वेंदो सूमर खां पोइ पको। अगरि इन सूमर ते जेका हीअ असांखे रिपोर्ट मिली आहे इहा 100% पकी आहे, लेकिन वरी बि भवन जो एतबार न आहे, हेराफेरी थी वेंदी आहे, मतां पोइना बि करे सघनि था। लेकिन जेको तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं आहिनि उहे इनशाला उमेदु आहे त हिन सूमर ताईं ख़तमु थी वेंदियूं ऐं पोइ ड्रामो हली वेंदो। ॿियो जेको दोस्तों ड्रामो ॿुधायो पियो वञे, उहो ड्रामो मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हिकु नओं ड्रामो आहे जो अञा ताईं ड्रामे जो नालो अनाउंस उन्हनि नाहे कयो। नालो छाजे करे अनाउंस कंदा त ड्रामे जो मज़ो ख़तमु थी वेंदो। ड्रामे जो नालो अनाउंस सफ़ा वेझो जॾहिं ईंदो, ड्रामो सफ़ा तयारु, टीज़र हिकु ॿ रिलीज़ करे, प्रोमो रिलीज़ करे, पोइ जेको आहे ड्रामे जो दोस्तों नालो बि तव्हां सां असां शेयर कंदासीं। फ़िलहालु मना आहे ड्रामे जो नालो ॿुधाइण जे बारे में, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़िलहालु दोस्तों ड्रामे जी ख़बर तव्हां सां शेयर कयूं था। अन क़रीब सिंध टीवी ते उहो ड्रामो बि स्टार्ट थी वेंदो, यानी जीअं हाणे मक़तल हली रहियो, मक़तल जी जाइ ते उहो ड्रामो हलंदो 8 ॾींहं में 2 क़िस्तां जीअं छंछरु आचर ते ईंदियूं हुयूं मक़तल जूं। हीउ ड्रामो बि बहितरीनु आहे, सुठा अदाकार आहिनि, ॿुधायो पियो वञे थी सघे थो इन में दोस्तों यानी अब्बास गुल उडाणो बि थी सघे थो, यानी जबल जंहिंखे तव्हां चवंदा हो, काफ़ी उनजो नालो जबल जे नाव सां मशहूरु आहे, काफ़ी ॿिया अदाकार बि आहिनि। बहरहाल अन क़रीब इहो ड्रामो दोस्तों मक़तल जी जाइ ते हली वेंदो सिंध टीवी ते छंछरु आज़र ते। बहरहाल फ़िलहालु उन खे गुप्त रखियो वियो आहे, यानी गुप्त सम्झो था त फ़िलहालु उन जी डिटेल शेयर नाहे करणी, सिर्फ़ु तव्हांखे एतिरो ई ॿुधाइणो आहे त इहो अन क़रीब हली वेंदो। बाक़ी रहियो तकरार ड्रामो दोस्तों उतो ई स्टार्ट थींदो जाते ख़तमु थियो हुयो, यानी हाणे मूसा छुटी ईंदो ऐं मूसा जेको आहे दोस्तों मीर सां कोन ठहंदो। मीर खे ख़बर पुॼी चुकी आहे त मां मूसा खां हथु कढां थो, उहो मूसा खे धमकी ॾींदो, लेकिन पोइ वञी बयानु बदिले छॾींदो आहे। मूसा ऐं दरिया खां दरिया थी चुका, ठीकु आहे, ऐं रिहा थियण खां पोइ मीर सां हू जेको आहे न ख़ासि न ॻाल्हाईंदा ऐं मीर खे इन शइ जी वॾी तकलीफ़ थींदी त मूंसां सही छो नथो हले ऐं मां त उनखे छॾायो, मूंखां ग़लती थी वई, मां नवाब खान जी चाल में अची वियुसि, लेकिन हू मूंसां दोस्ती रखे। लेकिन मीर सम्झी चुको आहे नवाब खान खे बि, ऐं नवाब खान सां गेम खेॾे जेको आहे मीर पंहिंजे दोस्त सोडर खे छॾायो, तव्हां ॾिठो सिजावल खान जे ज़ोर ते, ऐं नवाब खान बि सम्झी चुको आहे त मीर सां गॾु ॿियो को बदल आहे, यानी सिजावल खान या शेर अली। पोइ नवाब खान बि अञा छूट ॾींदो मीर खे, लेकिन हाणे मीर इहो कमु कंदो दोस्तों थी सघे थो सोडर खे साम्हूं न आणे
ऐं सोडल खे हिकु पासे करे छॾे नवाब खान खे चवे त मूंखे ख़बर ई न आहे सोडल अलाए किथे आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे वरी मीर बि गेम खेॾंदो नवाब खान सां। नवाब खान खे ख़बर आहे मीर मूंसां यकदमि ठही वियो आहे, न को ॻाल्हि न पंध न ठाह जो ॻाल्हियूं कई, मां तुंहिंजी भेण खे बि मरायो वग़ैरह वग़ैरह, छो ईअं मीर यकदमि। ऐं नवाब खान बि सम्झी ईंदो त हीउ मूंसां चाल खेॾणु चाहे थो, यानी मूंसां गॾु रही मूंखे ई मात ॾियणु चाहे थो ऐं मूंसां बि इहो कंदो हाणे। लेकिन मूंसां त शक नवाब खान जो न वेंदो, सम्झी चुको आहे नवाब खान त मूंसां थको आहे, इन जे करे मुंहिंजी हर ॻाल्हि में हा मिलाए थो। लेकिन उनखे ख़बर न आहे त मूंसां जे दिलि में बेईमानी आहे, मूंसां तंग थी वियो आहे, मूंसां इहो चाहे थो नवाब खान सां सरियाम दुश्मनी कंदुमि त मां मारियो वेंदुसि। ऐं इन खां बहितर आहे नवाब खान जी हा में हा मिलाए नवाब खान सां गॾु रही करे नवाब खान जी कुख में बंदूक ॾिजे ऐं नवाब खान जो पोइ ढींगो ई ढेरी। बहरहाल इन सोच जे हिसाब सां नवाब खान सां मूसा जो साथ हलंदो रहंदो। हाणे नवाब खान ऐं मूसा कॾहिं बि परे कान थींदा। घणो करे दोस्तो ड्रामे जे आख़िर ताईं, आख़िर में मूसा या कोई ॿियो अदाकार लेटाईंदो नवाब खान खे। नवाब खान बि सुथरो नाहे मरण वारो, इहो ईअं ई हूंदो पियो, ज़लील कंदो ऐं मीर खे बि। नवाब खान जेको आहे मूसा जे हथां मीर खे मराइणु चाहे थो, लेकिन मूसा जेको आहे उहो कॾहिं बि मीर खे मारींदो न। लेकिन सिजावल खान जो अंदरूनी साथ हलंदो रहंदो मीर सां। नवाब खान खे बि इहा पक पइजी वेंदी। हाणे नवाब खान मूसा खे सिजावल खान जे ख़िलाफ़ यानी इस्तेमालु कंदो ऐं मूसा बि दोस्तो इन जे ख़िलाफ़ थी वेंदो, फ़िलहाल पंहिंजो मफ़ाद हासिल करण जे लाइ। पोइ मूसा जेका सॼा कमु कंदो नवाब खान जे चवण ते, छाजे करे मूसा खे मफ़ाद प्यारो आहे पंहिंजो ऐं मूसा इहो चाहे थो दोस्तो मां मूसा नवाब खान जो भरोसो हासिल करे वठां ऐं भली पंहिंजे दोस्तनि सां बि विढ़ां। पोइ इन जी जंग उतां शुरू हूंदी ऐं सिजावल खान जी कोशिशि आहे त इहो कमु जेको आहे दोस्त ठही वञनि, लेकिन सिजावल खान जी इहा शौक़ु पूरो न थी सघंदो। बहरहाल दोस्तो ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॿी तरफ़ हलूं था त भावल खान बि फ़िलहालु अञा नवाब खान जे हुननि जे इशारनि ते हलंदो रहंदो, यानी हू वक़्तु उन खे हलाए थो। लेकिन इहो वक़्तु बि परे न आहे, वक़्तु जो कमु बि किटली थियण वारो आहे ऐं वक़्तु जेको आहे दोस्तो ॼाण ज़ाहिर थींदो। पोइ भावल खे बि ख़बर पइजी वेंदी त हाणे हीउ छा थी वियो आहे। पोइ भावल खे पूरी ॼाण मिली वेंदी त वक़्तु जेको हुयो इहो मुंहिंजे पाड़ में यानी गॾु रही मुंहिंजी पाड़ खोटरे पियो ऐं मुंहिंजी मिल्कियत जे लाइ। लेकिन जी न्याणी चवंदी रहंदी आहे, लेकिन इहो न मञींदो। हाणे ॻोल्हण जेको उहो मीर ताईं नियापो पुॼायो त राणी तोसां मिलणु चाहे थी, इहो जेको आहे हाणे नियापो कामयाबु थी वेंदो ऐं जेको आहे ॻोल्हण वरी मीर जेको आहे राब्तो कंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां राणी सां ऐं मीर इहो राब्तो करे करे ऐं राणी उतां जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं ॻोल्हण इन शइ साथ ॾींदो। त ॻोल्हण खे आसिरो आहे न, ॻोल्हण खे इहो आसिरो आहे त मुंहिंजी होॾे शादी थी वेंदी ऐं मीर उते टंग न अड़ाईंदो। इन जे करे इहो कमु बि जल्दी थी वेंदो ऐं राणी खे मीर वठी ईंदो ऐं भावल ऐं भक्त छिता थी पवंदा ऐं वक़्तु बि हाणे तयारु आहे फुल त मां भावल खे लेटायां। उन जी ख़्वाहिश आहे त मां वक़्तु भावल खे लेटाए करे मां मालिक बणियां ऐं राणी सां निकाह करे वेही रहां नवाब खान जे आसिरे। नवाब खान में बिशनी आहे, कंहिं बि टाइम वक़्तु खे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मराए सघे थो। जॾहिं ॾिसंदो त मूंसां मुंहिंजो माण्हू पको थी वियो आहे त पोइ वक़्त जी क़ुर्बानी ॾेई सघे थो, छाजे करे वक़्त खां वधीक हुनखे मूसा खपे। मूसा उहो माण्हू आहे जेको सिजावल खान खे शेर अली खे हिकदमि टक्कर ॾेई सघे थो, लेकिन वक़्त में एतिरी कुवत नाहे जेको ॿिन्ही दुश्मननि खे टक्कर ॾिए। इन जे करे जेको आहे हाणे शेर अली ऐं सिजावल खे टक्कर ॾियण जे लाइ हुनखे इहे हथियार खपनि। हथियार कहिड़ा, यानी मूसा हिकिड़े क़िस्म जो हथियार सम्झो तव्हां ऐं नवाब खान इहो चाहे थो त मूं सां इहो पको मुंहिंजो हिकिड़ो वफ़ादार थी रहे। मां चवां थो उथ त उथी वेह, मां चवां सुम्ह त सुम्हे, चवां त वेह त वेह, अहिड़े हिसाब सां। ऐं मूसा कंदो बि ईअं। मूसा खे जेको आहे वफ़ादारियूं हासिलु करणियूं आहिनि नवाब खान जूं ऐं पोइ नवाब खान जो खे कुझु फ़ाइदो पवंदो बि सही वक़्ती तौरु, छाजे करे इहे एतबार ॾियण जे लाइ सभु क़दम खणंदा। सिजावल खान खे वॾो ॾुखु मिलंदो, छाजे करे उन में मूसा जे करे काफ़ी क़ुर्बानियूं ॾिनियूं। मूसा खे जेल में छॾाईं, फ़ैसिलो कयईं नवाब खान सां ऐं उनखे इहा अड़ी ॾिनई त तूं मूसा वारनि जे मथां केस खण। ऐं इहा मूसा खे बि ख़बर आहे त
इहो सिजाल खान कमु कयो आहे, छाजे करे उन खे ॿुधाइण वारा उनजो दोस्त उन खे ॿुधाए छॾियो। लेकिन हाणे मसइलो इहो आहे दोस्तो त सिजावल खान जॾहिं साम्हूं मूंसां थी बीहंदो या शेरल जे साम्हूं थी बीहंदो, पोइ इन्हनि खे ॾुखु लॻंदो यार मूंसां अॼु असांजे साम्हूं न अचे हा। बहरहाल इहो त ड्रामो आहे, ड्रामे जो हिकिड़ो हिसो आहे, हलंदो रहंदो। लेकिन केसीं ताईं हले थो इहो तव्हांखे असां ॿुधायूं था। इहो वॾे वक़्तु केसिताईं ताईं इहो इन्हनि जो जहिड़ो हलंदो ई रहंदो। मूंसां जी दोस्तो हाणे शादी पकी थी वेंदी, जीअं मोटंदो मूंसां, लेकिन लीमो नथो ठहे। लीमो ॾिए थो गुलण खे ऐं गुलण खां माल फुरण जे लाइ, लेकिन गुलण वीचारे जी शादी बि कोन थींदी। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, गुलण खां ईअं लीमो फुरे खाईंदो ऐं जेको आहे उनजी शादी सुखी कान थींदी। ऐं उनजी जेका सोच आहे, शौक़ु आहे मां शादी करे कोई मज़ा वठंदुसि, ईअं कान थींदो। बहरहाल लीमो त इन खां फुरे खाई वेंदो ऐं मूंसां मुड़ंदो त थी सघे थो नवाब खान इहा क़ुर्बानी ॾिए त मूंसां जी मथां हाणे शादी कराए छॾे। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां दोस्तो त दरिया खान बि मूंसां सां गॾु ई हूंदो, इन जो पूरो साथ ॾींदो ऐं कॾहिं बि जेको आहे दरिया खान खां परे न थींदो। ऐं उनखे इहा ख़बर आहे त दरिया खान खे मूंसां सां गॾिजी नवाब खान खे कल्टी करण में ईज़ी आहे, एतिरो ॾुखियो न आहे। ऐं उहो गॾिजी करे इहो क़दम ज़रूरु खणंदा ऐं इहो तव्हांखे अनक़रीब अचण वारनि किस्तनि में ॾिसण वटां मिलंदो ऐं वॾो हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। ऐं इहो बि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ऐं जेको आहे तकरार ड्रामो जॾहिं किस्तां ईंदियूं उहे हिकु नए रुख ऐं नए मोड़ सां ईंदियूं ऐं बहितरीनु ईंदियूं ऐं उन में रिकॉर्डिंग थोरो नई मुख़्तलिफ़ क़िस्म जी कई वेंदी। जीअं ड्रामो बंदि थियो आहे त माण्हुनि जो इंट्रस्ट वधी वियो आहे, तकरार ड्रामे में इंतज़ारु करे रहिया आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ो नई एंटरटेनमेंट ॾिनी वञे ऐं उहे वरी हिकु दिलचस्पी सां जीअं ड्रामे खे ॾिसनि। ऐं उन्हनि जी इहा ई सोच जे मुताबिक़, अवाम जी सोच जे मुताबिक़ इहो कयो वेंदो। ऐं ॿी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॻाल्हि त काफ़ी ॻाल्हियूं ॿियूं बि तव्हां सां शेयर करणियूं आहिनि, लेकिन कल्ह कुझु दोस्तनि मुंहिंजे वीडियो जो हेठि कमेंट कया। मां वीडियो कॉल जेको अपलोड कयो हुयो ऐं मां सुवालु कयो त तव्हांखे हीरो छा थो लॻे त तकरार ड्रामे जो आख़िर में हीरो कहिड़ो बीहंदो, छा असद कुरैशी या मूसा या मीर या सिजावल। ऐं उन में काफ़ी दोस्तनि असद कुरैशी जा नाला लिखिया, काफ़ी सिजावल जा यानी हाजन प्रेमी, ऐं काफ़ी दोस्तनि वरी मूसा जा बि लिखिया, लेकिन मीर जो कंहिं बि नालो न आहे लिखियो। बहरहाल इहो सुवाल जवाबु मां तव्हांजो ॾिसी छॾियो आहे। हाणे अॻिते हली दोस्तो इन शइ जी तव्हांखे ख़बर पवंदी त हीरो कहिड़ो आहे। इहो हिकिड़ो तव्हांजे लाइ मूं सरप्राइज़ रखी छॾियो आहे। बहरहाल अञा बि को जेका नवां दोस्त आया आहिनि जे वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे गुज़ारिश शायदि तव्हां हेठि लिखी सघो था कमेंट में तव्हांखे छा थो लॻे त तकरार ड्रामे जो हीरो आख़िर में कहिड़ो बीहंदो, कहिड़ो तव्हां, छा मूसा या हाजन प्रेमी यानी सिजावल खान या असद कुरैशी यानी सदोरो शेर अली या मीर यानी इरफान अली शेख इन चइनी मां कहिड़ो बीहंदो, या वरी दरिया खान या वरी को नओं अदाकार एंट्री कंदो। वरी अहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजी राय कमेंट में ॾेई सघो था, क़ीमती राय, इन में कोई इशू न आहे। तव्हांजो जेको बि हुजे उहो नालो लिखी कमेंट में तव्हां इन खे सेंड करे सघो था असांखे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, तव्हांखे इहो बि दोस्तो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे काफ़ी ॿिया जेका पत्थर दिल ड्रामो जेको बंदि थियो उहो बि तव्हांखे ख़बर आहे त ईद जे करे बंदि थियो। ईद खां पहिरियों रोज़नि जे करे उन्हनि जी बि रिकॉर्डिंग जा मसइला थिया, छाजे करे अदाकार उहे बि त मुस्लमान आहिनि न, उहे बि त रोज़ा रखंदा आहिनि, उन्हनि जो बि ब्रेक लॻी वई। बहरहाल पत्थर दिल जी एतिरी जेको आहे ऑडियंस न आहे, एतिरा व्यूअर्स न आहिनि जो उनखे ॾिसनि था, लेकिन पंहिंजे हिसाब सां ऐं उन्ही जा कमेंट घटि ईंदा आहिनि त पत्थर दिल हलियो या न हलियो या छो न हलियो। बहरहाल अनक़रीब दोस्तो उन जूं बि बाक़ाइदा क़िस्तूं बक़ाया हली वेंदियूं ऐं पत्थर दिल ड्रामो बि हलंदो रहंदो ऐं पंहिंजे टाइम ते उहो बि स्टार्ट थी वेंदो। ऐं तव्हांखे दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त इहो ज़हन पंहिंजे में ज़हन नशीं करे छॾियो त तकरार ड्रामो हिकु सुठो सोप सीरियल आहे। ज़हर ज़िंदगी जियां ही बि हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी यादि ज़रूरु ईंदी हूंदी। हुन में जेको कॉमेडियन किरदारु हुयो, फ़नी किरदारु राणे ऐं रबन जो, उहो सॼे ड्रामे खे खयूं बीठो हुयो। तव्हांखे यादि हूंदो
त शुरू में जॾहिं इन्हनि जी कॉमेडी हूंदी जंहिंखे हाणे वठी मथे में धूड़ विझंदा हुआ पटको जंहिंजो हर कंहिंजो धूड़ कंदा हुआ त इहा शइ माण्हुनि खे मज़ो ॾिए पई ऐं कॉमेडी बि उहा बहितरीनु हुई ऐं इहा शइ तव्हांखे हाणे बि यादि हूंदी। काफ़ी दोस्त अञा ताईं लिखंदा आहिनि कमेंट में त सीज़न 2 ज़हर ज़िंदगी ठाहियो वञे ऐं उहो ड्रामो जेको आहे उहो बहितरीनु हुयो ऐं उन जी कास्ट बि बहितरीनु हुई। उन ते रिव्यूज़ कयो ऐं उन ते काफ़ी मूं रिव्यूज़ कया ऐं ड्रामे जा लिखिया बि सही मूं वीडियो बि अपलोड कया त सीज़न 2 थी सघे थो त ॿार पंहिंजी मथां हलाइनि उहो सीज़न 2 मथां न करनि ज़हर ज़िंदगी नालो नथा मथां न ॾियनि यानी नए नाले सां मथां 2025 में जेको आहे ड्रामो या 2024 जे आख़िर में उहो ड्रामो मथां हलायो वञे। लेकिन अञा ताईं माण्हू उन ड्रामे खे सर्च करे यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि। हिन टाइम बि सभु खां वधीक सर्चिंग ज़हर ज़िंदगी जे बारे में थींदी आहे जेको असां चेक कंदा आहियूं असांजे साम्हूं उहो आंकड़ो ईंदो आहे। अहिड़े हिसाब सां तव्हांजो उन में छा राय आहे तव्हांजे ज़हन में छा आहे इहो बि कमेंट में ज़रूरु लिखिजो ऐं इन में कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। पोइ मूसा जेका सॼो कमु कंदो नवाब खान जे चवण ते छाजे करे मूसा खे मफ़ाद प्यारो आहे पंहिंजो ऐं मूसा इहो चाहे थो दोस्तो मां मूसा नवाब खान जो भरोसो हासिलु करे वठां ऐं भली पंहिंजे दोस्तनि सां बि विढ़ां। पोइ इन्हनि जी जंग उतां शुरू हूंदी ऐं सिजावल खान जी कोशिशि आहे त इहो कमु जेको आहे दोस्त ठही वञनि लेकिन सिजावल खान जी इहा शौक़ु पूरो न थी सघंदो। बहरहाल दोस्तो ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿी तरफ़ हलूं था त भावल खान बि फ़िलहालु अञा नवाब खान जे हुननि जे इशारनि ते हलंदो रहंदो यानी हू वक़्तु उन खे हलाए थो लेकिन इहो वक़्तु बि परे न आहे। वक़्तु जो कमु बि किटली थियण वारो आहे ऐं वक़्तु जेको आहे दोस्तो ॼाण ज़हर थींदो। पोइ भावल खे बि ख़बर पइजी वेंदी त हाणे हीउ छा थी वियो आहे। पोइ भावल खे पूरी ॼाण मिली वेंदी त वक़्तु जेको हुयो इहो मुंहिंजे पाड़ में यानी गॾु रही मुंहिंजी पाड़ खोटरे पियो ऐं मुंहिंजी मिल्कियत जे लाइ लेकिन जी न्याणी चवंदी रहंदी आहे लेकिन इहो न मञंदो। हाणे गुलण जेको उहो मीर ताईं न्यापो पुॼायो त राणी तोसां मिलणु चाहे थी इहो जेको आहे हाणे न्यापो कामयाबु थी वेंदो ऐं जेको आहे गुलण वरी मीर जेको आहे राब्तो कंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां राणी सां ऐं मीर इहो राब्तो करे करे ऐं राणी खे उतां जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं गुलण इन शइ साथ ॾींदो त गुलण खे आसिरो आहे न गुलण खे इहो आसिरो आहे त मुंहिंजी होॾे शादी थी वेंदी ऐं मीर उते टंग न अड़ाईंदो। इन जे करे इहो कमु बि जल्दी थी वेंदो ऐं राणी खे मीर वठी ईंदो ऐं भावल ऐं भक्त छिता थी पवंदा ऐं भक्त बि हाणे तयारु आहे फुल त मां भावल खे लिटायां। उन जी ख़्वाहिश आहे त भक्त भावल खे लिटाए करे मां मालिक बणियां ऐं राणी सां निकाह करे वेही रहां नवाब खान जे आसिरे। नवाब खान में बिशनी आहे कंहिं बि टाइम वक़्त खे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मराए सघे थो। जॾहिं ॾिसंदो त मूंसां मुंहिंजो माण्हू पको थी वियो आहे त पोइ वक़्त जी क़ुर्बानी ॾेई सघे थो। छाजे करे वक़्त खां वधीक हुनखे मूसा खपे। मूसा उहो माण्हू आहे जेको सिजावल खान खे शेर अली खे हिकदमि टक्कर ॾेई सघे थो लेकिन वक़्त में एतिरी कुवत नाहे जेको ॿिन्ही दुश्मननि खे टक्कर ॾिए। इन जे करे जेको आहे हाणे शेर अली ऐं सिजावल खे टक्कर ॾियण जे लाइ हुनखे इहे हथियार खपनि। हथियार कहिड़ा यानी मूसा हिकिड़े क़िस्म जो हथियार सम्झो तव्हां ऐं नवाब खान इहो चाहे थो त मूं सां इहो पको मुंहिंजो हिकिड़ो वफ़ादार थी रहे। मां चवां थो उथ त उथी वेह मां चवां सुम्ह त सुम्हे चवां त वेह त वेह अहिड़े हिसाब सां ऐं मूसा कंदो बि ईअं मूसा खे जेको आहे वफ़ादारियूं हासिलु करणियूं आहिनि नवाब खान जूं ऐं पोइ नवाब खान जो खे कुझु फ़ाइदो पवंदो बि सही वक़्ती तौरु छाजे करे इहे एतबार ॾियण जे लाइ सभु क़दम खणंदा। सिजावल खान खे वॾो ॾुखु मिलंदो छाजे करे उन में मूसा जे करे काफ़ी क़ुर्बानियूं ॾिनियूं। मूसा खे जेल में छॾाईं फ़ैसिलो कयईं नवाब खान सां ऐं उन खे इहा अड़ी ॾिनई त तूं मूसा वारनि जे मथां केस खण ऐं इहा मूसा खे बि ख़बर आहे त इहो सिजावल खान कमु कयो आहे। छाजे करे उन खे ॿुधाइण वारा उनजो दोस्त उन खे ॿुधाए छॾियऊं। लेकिन हाणे मसइलो इहो आहे दोस्तो त सिजावल खान जॾहिं साम्हूं मूसा थी बीहंदो या शेर अली जे साम्हूं थी बीहंदो पोइ इन्हनि खे ॾुखु लॻंदो यार मूसा अॼु असांजे साम्हूं न अचे हा। बहरहाल इहो त ड्रामो आहे ड्रामे जो हिकिड़ो हिसो आहे हलंदो रहंदो लेकिन केसीं ताईं हले थो इहो तव्हांखे असां ॿुधायूं था। इहो वॾे वक़्तु केसिताईं ताईं
इहो इन जो जहिड़ो हलंदो ई रहंदो। मूसा जी दोस्तो हाणे शादी पकी थी वेंदी, जीअं मोटंदो मूसा, लेकिन लीमो नथो ठहे। लीमो ॾिए थो गुलण खे ऐं गुलण खां माल फुरण जे लाइ, लेकिन गुलण वीचारे जी शादी बि कोन थींदी। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, गुलण खां ईअं लीमो फुरे खाईंदो ऐं जेको आहे उनजी शादी सुखी कान थींदी। ऐं उनजी जेका सोच आहे, शौक़ु आहे, मां शादी करे कोई मज़ा वठंदुसि, ईअं कान थींदो। बहरहाल लीमो त इन खां फुरे खाई वेंदो ऐं मूसा मुड़ंदो त थी सघे थो नवाब खान इहा कुर्बानी ॾिए त मूसा जी मथां हाणे शादी कराए छॾे। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां दोस्तो, त दरिया ख़ान बि मूसा सां गॾु ई हूंदो, इन जो पूरो साथ ॾींदो ऐं कॾहिं बि जेको आहे दरिया ख़ान खां परे न थींदो। ऐं उनखे इहा ख़बर आहे त दरिया ख़ान खे मूसा सां गॾिजी नवाब खान खे कल्टी करण में ईज़ी आहे, एतिरो ॾुखियो न आहे। ऐं उहो गॾिजी करे इहो क़दम ज़रूरु खणंदा ऐं इहो तव्हांखे अनक़रीब अचण वारनि किस्तनि में ॾिसण वटां मिलंदो ऐं वॾो हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। ऐं इहो बि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ऐं जेको आहे तकरार ड्रामो जॾहिं किस्तां ईंदियूं, उहे हिकु नए रुख ऐं नए मोड़ सां ईंदियूं ऐं बहितरीनु ईंदियूं ऐं उन में रिकॉर्डिंग थोरो नई मुख़्तलिफ़ क़िस्म जी कई वेंदी। जीअं ड्रामो बंदि थियो आहे त माण्हुनि जो इंट्रस्ट वधी वियो आहे, तकरार ड्रामे में इंतज़ारु करे रहिया आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ो नई एंटरटेनमेंट ॾिनी वञे ऐं उहे वरी हिकु दिलचस्पी सां जीअं ड्रामे खे ॾिसनि। ऐं उन्हनि जी इहा ई सोच जे मुताबिक़, अवाम जी सोच जे मुताबिक़ इहो कयो वेंदो। ऐं ॿी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॻाल्हि, त काफ़ी ॻाल्हियूं ॿियूं बि तव्हां सां शेयर करणियूं आहिनि, लेकिन कल्ह कुझु दोस्तनि मुंहिंजे वीडियो जो कमेंट कया। मां वीडियो कॉल जेको अपलोड कयो हुयो ऐं मां सुवालु कयो त तव्हांखे हीरो छा थो लॻे त तकरार ड्रामे जो आख़िर में हीरो कहिड़ो बीहंदो, छा असद कुरैशी या मूसा या मीर या सिजावल। ऐं उन में काफ़ी दोस्तनि असद कुरैशी जा नाला लिखिया, काफ़ी सिजावल जा यानी हाजन प्रेमी, ऐं काफ़ी दोस्तनि वरी मूसा जा बि लिखिया, लेकिन मीर जो कंहिं बि नालो न आहे लिखियो। बहरहाल इहो सुवाल जवाबु मां तव्हांजो ॾिसी छॾियो आहे। हाणे अॻिते हली दोस्तो इन शइ जी तव्हांखे ख़बर पवंदी त हीरो कहिड़ो आहे। इहो हिकिड़ो तव्हांजे लाइ मूं सरप्राइज़ रखी छॾियो आहे। बहरहाल अञा बि को जेका नवां दोस्त आया आहिनि, जे वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया आहिनि, त उन्हनि खे गुज़ारिश शायदि तव्हां हेठि लिखी सघो था कमेंट में तव्हांखे छा थो लॻे त तकरार ड्रामे जो हीरो आख़िर में कहिड़ो बीहंदो, कहिड़ो तव्हां, छा मूसा या हाजन प्रेमी यानी सिजावल खान या असद कुरैशी यानी सदोरो शेर अली या मीर यानी इरफान अली शेख, इन चइनी मां कहिड़ो बीहंदो, या वरी दरिया ख़ान, या वरी को नओं अदाकार एंट्री कंदो। वरी अहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजी राय कमेंट में ॾेई सघो था, क़ीमती राय, इन में कोई इशू न आहे। तव्हांजो जेको बि हुजे उहो नालो लिखी कमेंट में तव्हां इन खे सेंड करे सघो था असांखे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, तव्हांखे इहो बि दोस्तो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे काफ़ी ॿिया जेका पत्थर दिल ड्रामो जेको बंदि थियो, उहो बि तव्हांखे ख़बर आहे त ईद जे करे बंदि थियो। ईद खां पहिरियों रोज़नि जे करे उन्हनि जी बि रिकॉर्डिंग जा मसइला थिया, छाजे करे अदाकार उहे बि त मुस्लमान आहिनि न, उहे बि त रोज़ा रखंदा आहिनि, उन्हनि जो बि ब्रेक लॻी वई। बहरहाल पत्थर दिल जी एतिरी जेको आहे ऑडियंस न आहे, एतिरा व्यूअर्स न आहिनि जो उनखे ॾिसनि था, लेकिन पंहिंजे हिसाब सां ऐं उन्ही जा कमेंट घटि ईंदा आहिनि त पत्थर दिल हलियो या न हलियो या छो न हलियो। बहरहाल अनक़रीब दोस्तो उन जूं बि बाक़ाइदा क़िस्तूं बक़ाया हली वेंदियूं ऐं पत्थर दिल ड्रामो बि हलंदो रहंदो ऐं पंहिंजे टाइम ते उहो बि स्टार्ट थी वेंदो। ऐं तव्हांखे दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां, तव्हां इहो ज़हन पंहिंजे में ज़हन नशी करे छॾियो त तकरार ड्रामो हिकु सुठो सोप सीरियल आहे। ज़हर ज़िंदगी जियां ही बि हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी यादि ज़रूरु ईंदी हूंदी। हुन में जेको कॉमेडियन किरदारु हुयो, फ़नी किरदारु राणे ऐं रबन जो, उहो सॼे ड्रामे खे खयूं बीठो हुयो। तव्हांखे यादि हूंदो त शुरू में जॾहिं इन्हनि जी कॉमेडी हूंदी, जंहिंखे हाणे वठी मथे में धूड़ विझंदा हुआ, पटको जंहिंजो हर कंहिंजो धूड़ कंदा हुआ, त इहा शइ माण्हुनि खे मज़ो ॾिए पई ऐं कॉमेडी बि उहा बहितरीनु हुई। ऐं इहा शइ तव्हांखे हाणे बि यादि ईंदो हूंदी। काफ़ी दोस्त अञा ताईं लिखंदा